4 साल मुल्क में तबाही आणण खां पोइ IMF मुआहिदो तोड़ण PTI जी ताबूत में आख़िरी गोको साबित थियो। हिननि महांगी फ्रेंच ऑयल जे करे सस्ती LNG ख़रीद न कई। PTI वारनि पंहिंजी सियासत बचाइण लाइ पेट्रोल सस्तो कयो। चूंडूं निगरान सेटअप में थींदियूं, इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जो पहिरियों इजलास बदनज़मी जो शिकार। जमायत इस्लामी ऐं PP मेंबर आम्हूं साम्हूं नारेबाज़ी। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त नारेबाज़ी करण सां मसइला हल न थींदा। कराची जूं रौनकूं बहाल कंदासीं ऐं पाणी जो मसइलो बि हल कयो वेंदो। कोशिश कंदासीं त हर UC में कमु थिए। PP हमेशह अमली कमु करे ॾेखारिया आहिनि। हाफ़िज़ नईम रहमान फ़्रोन बणिजी वेठो हो। चाहियां हा त खेसि माइक न ॾियां हा। हिकु शख़्स पंहिंजी अना ख़ातिर सभु कुझु मफ़लूज करे रखियो आहे। तव्हांखे शेरवानी पाइणी आहे त दर्ज़ी वटि हलिया वञो। मौसम सही थियण खां पोइ पाए वठिजो। हाफ़िज़ नईम रहमान चवे थो मुर्तज़ा वहाब मेयर जे उहिदे ते कब्ज़ो कयो आहे। KMC में पंहिंजा नवाज़ी वारो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। PTI खां नाराज़ अॻवान परवेज़ खटक नई सियासी जमायत PTI पार्लियामेंटेरियन ठाहिण जो बाक़ाइदा ऐलान करे छॾियो। परवेज़ खटक सरबराह मुक़रर। परवेज़ खटक 9 मई वारनि वाक़िअनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त पाकिस्तानी वजूद सां ई असां सभिनी जो वजूद आहे। PTI चेयरमैन जी मुल्क दुश्मन एजेंडा खे अवाम ऐं पार्टी क़यादत रद्द करे छॾियो आहे।